मिनल मुमिनीन रिजालुन सदक़ू मा अहादुल्लाह अलैहि फमिनहुम मन क़ज़ा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर वमा बद्दलू तब्दीला। इस वक्त सन्नत एत्ता की नियत कयो तो इंशाअल्लाह नस्लियत का सवाल मिलेगी। और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सल्ला अलैहि यौमल जुमअति मिअत सलातिन गुफिर लहु ज़न्बु मिअत आमिन। फरमाए आखिरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंहिं मूं ते जुमे जे ॾींहुं 200 भेरा दुरूद पाक पढ़ियो उन जा 200 सालनि जा गुनाह माफ़ कया वेंदा। सुभान अल्लाह। फिक्र मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ियो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह तबारक व तआला फिल कुरानिल करीम मिनल मुमिनीन रिजालुन सदक़ू मा अहादुल्लाह अलैहि फमिनहुम मन क़ज़ा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर वमा बद्दलू तब्दीला। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सिपारो 21 सूरत अल-अहज़ाब आयत नंबर 23। तर्जुमो। मुसलमाननि में कुछ अहिड़ा मर्द आहिनि जन हिन अहद खे सचो करे ॾेखारियो जेको उन्हनि अल्लाह सां कयो हो। सो उन्हनि मां को पंहिंजी बास पूरी करे चुको ऐं को अञा इंतज़ार करे रहियो आहे ऐं उहे बिल्कुलु न बदिलिया। प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल आहिनि। मुसलमाननि जा 3 ख़लीफ़ा आहिनि। साबिक़ीन अव्वलीन यानी ऐलान नबूवत खां पोइ जल्द ही ईमान क़बूल कंदड़नि में जान। इस्लाम क़बूल करण में संदन 4 या 5 नंबर आहे। अशरा मुबशरा यानी ज़ुबान मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मां ख़ास तौर जन्नत जी खुशखबरी माणींदड़ 10 सहाबिन में जा आहिनि। प्यारे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजूं 2 शहज़ादियूं हिक ॿिए पुठियां संदन निकाह में ॾिनी। ही उहो शरफ़ आहे जेको हिन दुनिया में संदन खां सवाइ कंहिं बि नबीअ जे उम्मती खे नसीब न थियो। तंहिं करे ई खेनि ज़ुन्नूरैन यानी 2 नूरनि वारो सहाबी चयो वेंदो आहे। मौलाए कायनात मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु बाबति सवाल थियो त फरमायूं उस्मान उहे आहिनि जन खे मलाइका ज़ुन्नूरैन चवंदा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जा न्याणा आहिनि। सारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि जन्नत जी बिशारत ॾिनी। इस्लाम जे ॿिए ख़लीफ़े हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत खां पोइ मुसलमाननि जी अक्सरियत जी राय सां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़ा मुक़रर थिया। 12 सालनि ताईं पाण ख़लीफ़ा रहिया। 18 ज़ुल्हज 35 सने हिजरीअ में केतिरनि ई ॾींहंनि ताईं बुखायल ऐं उञायल रही निहायत मज़लूमियत सां शहीद थिया। प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत तारीख़ इस्लाम जो हिकु अहम तरीन ऐं तमामु घणो अफ़सोसनाक साम्हूं आहे। हीअ असल में कुदरत जो हिकु राज़ हो। ईअं थियणो हो ऐं थी गुज़रियो। पहिरीं आसमानी किताबनि में बि उन जो ज़िक्र मौजूद हो ऐं प्यारे नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम केतिरा ई भेरा उन बारे में गैब जी ख़बर इरशाद फरमाई हुई। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत इस्लाम जी तारीख़ में उहो पहिरियों मौक़ो हो जॾहिं मुसलमाननि जो इतिहाद टुटो, बदी ख़तम थी। हिकु गैर मुस्लिम हुयो, ही उन जी साज़िश हुई। उन्हीअ साज़िश जे नतीजे में मिस्र जे कुछ माण्हुनि बग़ावत कई।
हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर मुबारक जो घेरो कयो ऐं पाण 40 ॾींहं उते क़ैद रहण खां पोइ मज़लूमियत सां शहीद थियो। संदन इन शहादत में असां लाइ बि सिखण जा केतिरा ई सबक़ आहिनि। असां शुरूआत में सिपारो 21 सूरत अल-अहज़ाब जी 23 आयत ॿुधण जी सआदत हासिल कई। हिन आयत करीमा में बि संदन शहादत जो ज़िक्र कयो वियो आहे। अचो त पहिरीं हिन आयत करीमा खे सम्झूं, पोइ हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो वाक़ियो ऐं उन मां मिलंदड़ सबक़ सिखंदासीं। अल्लाह पाक इरशाद फरमायो, मिनल मुमिनीन रिजालुन सदक़ू, मुसलमाननि में कुछ अहिड़ा मर्द आहिनि जन सचो करे ॾेखारियो। छा सचो करे ॾेखारियो? मा आहदुल्लाह अलैहि, हुन अहद खे जेको उन्हनि अल्लाह सां कयो। तफसीर जा आलिम फरमाइनि था, हज़रत उस्मान गनी, हज़रत तलहा, हज़रत साद बिन ज़ैद, हज़रत अमीर हमज़ा, हज़रत मुसअब ऐं कुछ ॿियनि सहाबा किराम अलैहिम रिदवान पंहिंजे पाण ते उहो अहद कयो त असां प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾु हमेशा साबित कदम रहंदासीं, तव्हांजो शहीद कया वञूं, जीअं त उहे पंहिंजे उन वाइदे ते आख़िरी दम ताईं क़ाइम रहिया। अल्लाह पाक फरमाए थो, फमिनहुम मन क़दा नहबहु, सो उन्हनि मां को पंहिंजी बास पूरी करे चुको। यानी हज़रत अमीर हमज़ा ऐं हज़रत मुसअब रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे आहिनि जेकी शहादत जो रुतबो माणे पंहिंजी उन बास खे पूरो करे चुका आहिनि। ऐं वमिनहुम मन यंतज़िर वमा बदलू तब्दीला, ऐं को अञा इंतज़ार करे रहियो आहे ऐं उहे बिल्कुलु न बदिलिया। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे आहिनि जेकी हिन शहादत जे रुतबे जे इंतज़ार में आहिनि। ऐं ही सभु सहाबी उहे आहिनि जेके पंहिंजे वाइदे तां बिल्कुलु बि न हटिया। प्यारा इस्लामी भाइरो, हिन आयत करीमा में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ही शान बयान थियो त पाण शिद्दत सां पंहिंजी शहादत जो इंतज़ार करे रहिया हुआ। रिवायत में अचे थो, हिकु ॾींहुं सरकार आली वक़ार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक ऐं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ही चारई हज़रात आली वक़ार ओद जबल ते हुआ। पहुचतो ओद जबल लुॾण लॻो। आशिक चवंदा आहिनि ओद जबल छो जो हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां मोहबत कंदो आहे, उन करे ओद ख़ुशीअ मां झूमण लॻो। उन ते ॿिन्ही जहाननि जे मालिक ऐं मुख्तियार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ए ओद रुकजी वञ, तो ते हिकु नबी, हिकु सिद्दीक़ ऐं 2 शहीद आहिनि। ही ॿुधण हुयो, ओद जबल फौरन रुकिजी वियो। सुभान अल्लाह। मालिक ऐं मुख्तार नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा अख्तियारात ॾिसो त जबलनि ते हुकुम जारी आहे। ऐं इल्म गैब जो शान ॾिसो त हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा ज़िंदा आहिनि। दुनियावी हयात सां गॾु हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾु मौजूद आहिनि। केतिरनि ई सालनि खां पोइ वञी शहीद थियणो हुयो, पर गैब ॼाणींदड़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरियां ई मालूम हो त उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु बि शहीद थींदा ऐं उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु बि शहीद थींदा। सहाबी रसूल हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, हिकु ॾींहुं मां रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾु मदीने जे बागनि मां हिकु बाग में हुउसि। हिकु शख़्स आयो, उन दरवाज़ो खटकायो। सरकार आली वक़ार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, इफ्तह लहू व बशिरहु बिल जन्नत, उन लाइ दरवाज़ो खोल ऐं खेसि जन्नत जी बिशारत ॾियो।
फरमाइनि था मूं दरवाज़ो खोलियो त उहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हुआ। मूंखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी। उन्हनि अलाह पाक जो शुक्र अदा कयो। कुझु देरि खां पोइ ॿीहर दरवाज़ो खटकियो। प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, इफ्तह लहू वबश्शिरु बिल जन्नत। दरवाज़ो खोलियो ऐं उनखे यानी ईंदड़ खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधायो। हज़रत अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, मूं दरवाज़ो खोलियो, उहे ईंदड़ हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु हुआ। मूं चइनि बि जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाई। उन्हनि बि अलाह पाक जो शुक्र अदा कयो ऐं बारगाह रिसालत में हाज़िर थी विया। कुझु देरि खां पोइ टियों भेरो दरवाज़ो खटकियो। हिन भेरे ग़ैब जूं ॻाल्हियूं ॼाणींदड़ नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, इफ्तह लहू वबश्शिरु बिल जन्नति अला बलवा तुसीबु। याने दरवाज़ो खोल ऐं ईंदड़ खे ॿुधाए छॾ त हिकु मुसीबत जेका उनखे पहुचंदी उनखां पोइ ही जन्नती आहिनि। हज़रत अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, मूं दरवाज़ो खोलियो त साम्हूं हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु हुया। मूंखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाई ऐं हीअ बि ॿुधायो त जल्द ई खेनि हिकु इम्तिहान पेश ईंदो। हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जन्नत जी ख़ुशख़बरी मिलण ते अलाह पाक जो शुक्र अदा कयो ऐं चयो, अल्लाहुल मुस्तआन, यानी अलाह मददगार आहे। यानी मूंखे जेका मुसीबत पहुचंदी अलाह पाक जी मदद सां इंशाअल्लाह करीम मां उन में कामयाब थी वेंदुसि। हिन हदीस पाक में भी ॾिसो, प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ग़ैब जी ख़बर ॾिनी ऐं ॿुधायो उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु इम्तिहान मां गुज़रंदा, पोइ उन इम्तिहान में कामयाब भी थींदा ऐं उन खां पोइ जन्नत में पहुची वेंदा। सुभान अल्लाह। ही आहे मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो इल्म ग़ैब। प्यारा इस्लाम भाइरो, ही ॿ हदीसूं असां ॿुधियूं। उन्हनि ॿिन्ही हदीसुनि में हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे शहादत जी ख़ुशख़बरी ॿुधाई। ही ॿुधायो वियो त हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे तबई मौत न ईंदो, पर पाण दीन जी ख़िदमत कंदे शहादत जे रुतबे ते पहुचंदा। फ़क़ीह मिल्लत मुफ्ती जलालुद्दीन अमजदी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु चङी तरह ॼाणंदा हुआ त नदीअ जो वहंदड़ पाणी रुकिजी सघे थो, जबल पंहिंजी जाइ तां हटी सघे थो, पर अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान कॾहिं बि टरी नथो सघे। उन करे हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे पूरो यकीन हुयो त हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाए छॾियो आहे त हाणे लाज़मी मूंखे शहादत जो रुतबो मिली रहंदो। उन करे पाण सॼी ज़िंदगी शिद्दत सां पंहिंजी शहादत जो इंतज़ार कंदा रहिया। प्यारा इस्लामी भाइरो, हिते असां लाइ सबक़ आहे त जंहिं तरह हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु अल्लाह पाक जे हुज़ूर हाज़िरी लाइ बेताब रहिया, असांखे बि पंहिंजे रब करीम जी मुलाक़ात खे महबूब रखणु घुरिजे। हदीस पाक में आहे, मन अहब्ब लिक़ा अल्लाह अहब्ब अल्लाहु लिक़ाअहू। यानी जेको अल्लाह पाक सां मुलाक़ात जो शौक़ रखे थो, अल्लाह पाक उन सां मुलाक़ात खे पसंद फरमाए थो। मुफ़स्सिर कुरान मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह अलैह इन हदीस पाक जे तहत फरमाइनि था, हिन हदीस पाक में अल्लाह पाक जी मुलाक़ात मां मुराद मौत आहे, छो त मौत ई अल्लाह पाक सां मुलाक़ात जो ज़रियो आहे। पर अल्लाह पाक सां मुलाक़ात खे पसंद करण जो ही मतलब न आहे त बानो मौत जी आरज़ू करे या मरण जो दुआऊं करे, उहो मनो आहे। अल्लाह पाक सां मुलाक़ात खे पसंद करण जो मतलब ही आहे त बानो दुनिया में दिल न लॻाए, आख़िरत जी तैयारी करे, हर वक़्तु अल्लाह पाक जे रज़ा वारनि कमनि में मसरूफ़ हुजे। अहिड़े बाने खे अल्लाह पाक पसंद फरमाए थो। उन जी ज़िंदगी भी अल्लाह पाक खे प्यारी आहे ऐं उन जो मौत भी अल्लाह पाक खे प्यारो आहे। हज़रत इब्राहिम बिन शैबान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था
जॾहिं क़यामत जो ॾींहुं हूंदो, सभु अॻियां पोयां रब क़ादिर ऐं क़यूम जो हुज़ूर हाज़िर हूंदा। उन वक़्तु मलाइक मुस्लमाननि जे हिकु गिरोह वटि ईंदा, इरशाद फरमाईंदा, ए अल्लाह पाक जा दोस्तो, असां सां गॾु हलो। उहे औलिया अल्लाह पुछंदा, किथे वञिणो आहे? मलाइक फरमाईंदा, उन जन्नत ॾांहुं जंहिंजी वेकर ज़मीन ऐं आसमान जे बराबरि आहे, तव्हां लाइ बणाई वई आहे। उहे औलिया अल्लाह अर्ज़ कंदा, असां ज़िंदगी जन्नत जे तलब में त नाहे गुज़ारी। जॾहिं उहे ईअं चवंदा त अल्लाह पाक इरशाद फरमाईंदो, मलाइकती, हे मुंहिंजा मलाइको, उतरुकूहुम, उन्हनि खे छॾे ॾियो। फ़इन्नहुम ला यर्दीहिम गैर नज़र इला वजही, बेशक ही मुंहिंजे दीदार खां सवाइ कंहिं बि शइ खां राज़ी न थींदा। सुभान अल्लाह। ही आहे उन्हनि माण्हुनि जो शान जन ज़िंदगी गुज़ारी त अल्लाह पाक सां मुलाक़ात लाइ तड़पंदे गुज़ारी, रब रहमान जी मोहबत में ज़िंदगी गुज़ारी, उन जे दीदार जो शौक़ रखी नेकियूं कंदा रहिया। अल्लाह पाक असांखे उन्हनि मां बणाए। काश असांखे आख़िरत जो फ़िक्र, अल्लाह पाक सां मुलाक़ात ऐं उन जे दीदार जो शौक़ नसीब थी वञे। तव्हांजी जेकॾहिं इहा ख़्वाहिश आहे, आमीन चई वठो हिकु दफ़ो। आमीन बिजाए ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकु भेरे सैयदी आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में सवाल कयो, मोमिन जो शान ही आहे त मौत लाइ ख़ुशीअ सां तयारु रहे। जेको गुनहगार आहे उहो आख़िर कीअं ख़ुशीअ सां मौत लाइ तयारु रही सघे थो? उनखे त ख़ौफ़ रहंदो त शाल किथे मौत न अची वञे, किथे गुनाहनि ते मुंहिंजी पकड़ न थी वञे। सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह अलैह उन जो ॾाढो प्यारो जवाबु ॾिनो। फरमायूं, उन बाने खे घुर्जे त गुनाह छॾे, तौबा करे ऐं ख़ुशीअ सां मौत लाइ तयारु रहे। प्यारा इस्लामी भाइरो, असांखे ही करणु घुर्जे, गुनाह छॾियूं, सची पकी तौबा कयूं, नेक कम कयूं, पोइ अल्लाह पाक जी बारगाह में हाज़िरी लाइ हर वक़्तु ख़ुशीअ सां तयारु रहूं। हिकु ख़ासि ॻाल्हि अर्ज़ु कयां, अॼु उम्मत मुस्लिमा मजमूई तौर ज़वाल जो शिकार आहे। घणनि हंधनि ते मुस्लमान ज़ुल्म सही रहिया आहिनि। उन सभिनी जो हिकु सबबु मौत खां नफ़रत बि आहे। हदीस पाक में आहे, जल्द ई दुनिया जूं ॿियूं क़ौमूं तव्हां ते ईअं हमिलो कंदियूं जीअं खाइण वारे थांव ते हमिलो कंदा आहिनि। जेको बुखायल माण्हू खाइण वारे थांव वटि ई भॼंदा अची सफ़ाई किरी पवनि। सहाबा किराम अलैहिम रिज़वान पुछियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा असां उन वक़्तु घटि हूंदासीं? फरमायो, न, उन वक़्तु तव्हांजो तादाद तमामु घणो हूंदो, पर उन वक़्तु ॿ बुरायूं हूंदियूं, हिकु त दुनिया जी मोहबत, ॿियो मौत खां नफ़रत। अल्लाह, अॼु मुस्लमान अरबनि जे तादाद में आहिनि पर ज़वाल पज़ीर आहिनि। मज़लूमियत आहे, उनजो सबबु कहिड़ो आहे? असांजे दिलनि में दुनिया जी मोहबत विधी वई, आख़िरत जो शौक़ घटिजी वियो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सदके अल्लाह पाक असांखे आख़िरत जो शौक़ नसीब फरमाए। काश असांखे अल्लाह पाक जी मोहबत नसीब थी वञे, उन ई मोहबत में जियूं, उन ई मोहबत में दुनिया मां हलिया वञूं। तारा इस्लामी भाइरो, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़ासियतुनि मां हिकु ख़ासियत ही आहे त प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में सभ खां आख़िरी नसीहत जंहिंखे फरमाई, उहे उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। रिवायतन में आहे, रसूल दी शान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में जॾहिं मर्ज़ हाज़िर हुयो, पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घुरायो। पाण हाज़िर थिया, फरमायो, उस्मान मुंहिंजे वेझो थी वञ। पाण वेझो थिया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथो मुबारक उन ॾांहुं झुकाए छॾियो, पोइ राज़दारी सां कुझु नसीहत कई ऐं फरमायो, अफ़हिमत मा क़ुल्तु लक,
छा तूं सम्झी वएं जेको मूं तोखे चयो? उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ कयो, जी हा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां सम्झी वियो आहियां। पोइ पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॿीहर खेनि राज़दारी सां कुझु फरमायो। पोइ पुछियाऊं, छा तूं सम्झी वएं? अर्ज़ कयऊं, जी हा या रसूल अल्लाह। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टियों भेरो बि ईअं ई नसीहत फरमाई। प्यारा इस्लाम भाइरो, जी हिकु राज़ हुयो जेको रसूल दी शान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॿुधायो हो। पाण अहिड़ा पक्का राज़दार हुआ जो पाण कॾहिं बि उन राज़ तां पर्दो न खयो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़त जो आख़िरी साल हुयो। कुछ मुनाफ़िक़नि संदन ख़िलाफ़ साज़िश रचाई। नतीजे तौर मिस्र जे माण्हुनि पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ बग़ावत करे ॾिनी ऐं मदीने पाक अची संदन घर मुबारक जो घेरो करे वरितो। हाणे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अंदर आहिनि, खेनि ॿाहिरि बि निकिरण न पियो ॾिनो वञे। ॿाहिरि खां खाइण पीअण जो को बि सामान अंदर वञण न पियो ॾिनो वञे। केतिरा ई ॾींहं पाण ईअं ई गुज़ारे छॾिया। संदन चाहींदड़नि तरफ़ां बार बार अर्ज़ कयो वेंदो रहियो त साईं हुकुम ॾियो, असां उन्हनि बाग़नि खे थोरी देरि में ई हितां हटाए छॾींदासीं। पर संदन जो हिकु ई जवाबु हुयो, प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंसां वाइदो फरमायो आहे ऐं मां उन ते सब्र कंदो रहंदुसि। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बेमिसाल सब्र तां कुर्बान जामे शहादत त पी वरितो, पर मदीने मुनव्वरा में मुसलमाननि जो रत वहाइण पसंदि न फरमायो। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर मुबारक जो मुहासिरो थियो ऐं पाणी बंदि कयो वियो। जान निसारनि दौलत खाने ते हाज़िर थी बाग़िन सां मुक़ाबले जी इजाज़त घुरी, पर पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु इजाज़त ॾियण खां इनकार फरमाए छॾियो। ऐं जॾहिं पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु जा ग़ुलाम हथियारनि सां लैस थी इजाज़त लाइ हाज़िर थिया त फरमायूं, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ख़ुशी चाहियो था त हथियार लाहे छॾियो ऐं ॿुधो, तव्हां मां जेको बि ग़ुलाम हथियार लाहे छॾींदो, खोले छॾींदो, मूं उनखे आज़ादु कयो। अल्लाह पाक जो कसम, रत वहाइण खां पहिरियां मुंहिंजो शहीद थियण मूंखे वधीक महबूब आहे। मुंहिंजी शहादत लिखी वई आहे ऐं रसूल दी शान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे उनजी ख़ुशख़बरी ॾेई छॾी आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ग़ुलामनि खे फरमायो, जेकॾहिं तव्हां जंग कई तॾहिं बि मुंहिंजी शहादत थींदी ई थींदी। प्यारा इस्लाम भाइरो, हिन मक़ाम ते हुज़ूर दाता गंज बख्श अली अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह वॾो इल्मी नुक्तो बयान फरमायो आहे। लिखनि था, हिन मुआसिरे दौरान हिकु भेरे हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि तशरीफ़ खणी आया। अर्ज़ कयाऊं, ए अमीरुल मोमिनीन, इजाज़त ॾियो असां उन्हनि बाग़िन खे उन्हनि जे अंजाम ताईं पहुचायूं। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, ए भाइटिया, घर वञो, आराम कयो, तव्हांजो तक़दीर जो लिखियल ग़ालिब अची वञे। ला हाजत लना फी इहराक़ दिमाए, असांखे रत वहाइण जी हाजत न आहे। अता हुज़ूर ही रिवायत लिखण खां पोइ फरमाइनि था, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सीरत पाक जो ही पहलू त बाग़ी घेरो कयो वेठा आहिनि, पाण खां मदद जी इजाज़त घुरी वञे थी। अर्ज़ कयो वञे थो, इजाज़त ॾियो असां उन्हनि बाग़िन खे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। पाण पोइ बि को इक़दाम नथा कनि, तक़दीर ते राज़ी रहनि था। सनन सीरत पाक जो ही पहलू उहो आहे जेको अल्लाह पाक जे नबी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां कमाल मुशाबियत रखे थो। उहो वक़्तु बि हुयो जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में उछलायो पियो वञे, जिब्राइल अलैहिस्सलाम हाज़िर थियनि था, अर्ज़ कनि था, हे इब्राहिम अलैहिस्सलाम, का हाजत हुजे त ॿुधायो। फरमायो, हाजत त आहे पर तव्हां खां न आहे। अर्ज़ कयाऊं, जंहिंखां हाजत आहे उनखे ई अर्ज़ कयो। फरमायो, अल्लाह पाक ॼाणे थो, मुंहिंजे घुरण जी हाजत न आहे। दाता हुज़ूर फरमाइनि था, उहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हुआ जेके तस्लीम ऐं रज़ा जे एतिरे बुलंद मक़ाम ते पहुतल हुआ
जिब्राइल अलैहिस्सलाम मदद लाइ हाज़िर थियनि था, पाण मदद नथा वठनि। अल्लाह पाक जे लिखियल तक़दीर ते राज़ी रहनि था। हेॾा हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु आहिनि। मुश्किल आहे, परेशानी आहे, इम्तिहान आहे। हज़रत मौला अली इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु ताला अन्हु मदद लाइ अचनि था, पर हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हनि जी मदद नथा वठनि, बल्कि अल्लाह पाक जे लिखियल तक़दीर ते राज़ी रहिया आहिनि। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो उहो ई अज़ीम शान आहे जंहिंखे बयान कंदे अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, इन्ना नुशब्बिहु उस्मान बि अबीना इब्राहिम, बेशक असां उस्मान खे पंहिंजे वालिद इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुशाबे समझूं था। याने हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी सीरत में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी झलक मौजूद आहे। सुभान अल्लाह, ये केतिरो वॾो शान आहे। दाता हुजूर रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, मशाइख़ तरीक़त याने वॾनि वॾनि औलिया किराम हदिया माल और जान याने अल्लाह पाक जे नाले ते जान कुर्बान करण, तस्लीम उमूर याने अल्लाह पाक जे लिखियल तक़दीर ते राज़ी थी वञण, ऐं इख़लास याने हमेशा रब जी रज़ा जो तलबगार रहण, ही टे ख़ासि वस्तुओं हज़रत उस्मान गनी खां सिखियूं आहिनि। जहिड़ी तरह पाण अल्लाह पाक जी राह में दीन जी ख़िदमत लाइ महबूब दी शान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां कयल वाइदो निभाइण लाइ सब्र कयो आहे, जंहिं कमाल इस्तिक़ामत सां तक़दीर ते राज़ी रहिया आहिनि, ही संदन जो ई ख़ुसूसी शान आहे। प्यारा इस्लामी भाइरो, ही असां लाइ सबक़ आहे। ॾिसो केतिरे मुश्किल मरहले में 40 ॾींहं हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु मुआसिरे में गुज़ारिया, बुख ऐं उञ बर्दाश्त फरमाई। उन दौरान भी पाण रोज़ा रखंदा हुआ, निहायत इत्मीनान सां क़ुरान करीम जी तिलावत कंदा रहिया। इंतहाई मुश्किलातूं खणण बावजूद रत वाइण ते राज़ी न थिया, बल्कि अल्लाह पाक जी रज़ा में राज़ी ऐं साबिर रहिया। काश असांखे भी जज़्बो नसीब थी वञे। सलात शरीफ पढ़ियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत अबू क़लाबा रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कनि था, मां हिकु भेरे मुल्क शाम में हुअसि। हिकु ॾींहुं मूं हिकु आवाज़ ॿुधो, को पुकारे रहियो हो, हाय अफ़सोस, मुंहिंजे लाइ जहन्नम आहे। मूंखे ताजुब थियो त आख़िर ही केरु आहे जेको एतिरे यकीन सां चई रहियो आहे त मुंहिंजे लाइ जहन्नम आहे। फरमाइनि था, जंहिं तरफ़ खां आवाज़ अची रहियो हुयो, मां उथी उन तरफ़ वयुसि। उते मूं हिकु हैरान करे छॾींदड़ मंज़र ॾिठो। हिकु शख़्स आहे जंहिंजा ॿई हथ बि कटियल आहिनि, ॿई पेर बि कटियल आहिनि, ॿिन्ही अखियुनि खां अंधो बि आहे ऐं मुंहुं भर ज़मीन ते ऊंधो पियो आहे। बार बार उहो ई चई रहियो आहे, हाय अफ़सोस, मुंहिंजे लाइ जहन्नम आहे। मूं हुन खां पुछियो, ए शख़्स, तूं ईअं छो ऐं कहिड़े सबब खां चई रहियो आहीं? उहो पुरस्रार शख़्स चवण लॻो, ए पुछण वारा, मुंहिंजो हाल न पुछ। अफ़सोस, मां उन्हनि बदनसीबनि मां आहियां जेके मुसलमाननि जे टे ख़लीफ़े हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे शहीद करण लाइ संदन घर मुबारक में दाख़िल थिया हुया। मां जॾहिं तलवार खणी हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जे वेझो पहुतसि त संदन ज़ौजा मोहतरमा रज़ियल्लाहु ताला अन्हा मूंखे ज़ोर सां दड़का ॾियण लॻी। उन जे दड़कनि जो आवाज़ ॿुधी मूंखे कावड़ आई। मूं कावड़ में बीबी साहिबा खे माअज़ल्लाह चमाट हणी कढी। जॾहिं हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु ही मंज़र ॾिठो त पाण मुंहिंजे ख़िलाफ़ 4 दुआऊं कयूं। पाण फरमायो, अल्लाह पाक तुंहिंजा ॿई हथ ॿई पेर कटे ऐं तोखे अंधो करे तोखे जहन्नम में विझे। अमीरुल मोमिनीन जो पुरजलाल चेहरो ॾिसी ऐं उन्हनि जी ही दुआ ॿुधी मुंहिंजे बदन जो हिकु हिकु वार कंडारजी वियो ऐं मां ख़ौफ़ खां ॾकंदो उतां भॼी निकितुसि। अफ़सोस, अमीरुल मोमिनीन जी 4 दुआउनि मां 3 जे ज़िद में त अची चुको आहियां। तूं ॾिसी रहियो आहीं, मुंहिंजा ॿई हथ बि कटिजी चुका आहिनि, ॿई पेर बि कटिजी चुका आहिनि, अखियुनि जी बीनाई बि वञी चुकी आहे। अफ़सोस, हाणे सिर्फ़ 4थी दुआ बाक़ी आहे। अल्लाह ताला असांखे हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जी सीरत